मीरपुर माथे वेझो ॻोठाणनि पारां नौजवाननि खे खंभे गुम करण ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुस्मात जन्नत भागुल ज़ुबैदा चाचड़ ॿिनि दाहिनि ते चयो त खमस ॾियारे अदालत में हाज़िरी तां वापसी ते पुलिस एहलकार एजाज गडाणी ऐं ॿिनि संदनि सलीम अब्दुलरऊफ़ अब्दुलवहाब जमील अहमद चाचड़ खे खंभे खणी विया। हुन चयो त हू थाणनि ते चकर काटे थकिजी पिया आहिनि, पर को बि नौजवाननि लाइ ॿुधण लाइ तयारु नाहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त नौजवाननि खे आज़ादु कराए संदनि बेचैनी ख़तमु कई वञे। सूबे दर जे सहाफ़ी जी पुरअसरार बीमारी में वरितल ॿिनि न्याणियुनि जो इलाज शुरू थी वियो। समाजी अॻवान असलम अली सतो ऐं सना आकड़ो सहाफ़ी मोहम्मद अली चने जे मासूम न्याणियुनि वटि डॉक्टरनि सां गॾिजी पहुता। डॉक्टर शाहनवाज़ दल निंगरियुनि जो मुआइनो करे खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं। समाजी अॻवान तरफ़ां सहाफ़ी मोहम्मद अली चने खे निंगरियुनि जे वधीक इलाज लाइ रोक रक़म पिणु ॾिनी वई। नवाबशाह जी क़ाइद एवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में उमिरि ऐं हज ते ख़ुशनसीबनि खे मोकिलण लाइ कुणा कढिया विया। सेनेट हाल में यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो हज ऐं उमिरि जी टिकट जा 5 कुणा कढिया। हज लाइ हाकिम लाखो ऐं राजू शेख, जॾहिं त उमिरि लाइ अलाए वधाए मिथिले हयात चुनड़ पुनहल काके पुट जा नाला निकिता। वीसी ऐं ॿिनि तरफ़ां ख़ुशनसीबनि खे वाधायूं ॾिनियूं वियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदनि जे आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे दुआ करी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी क़ाइद एवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मुहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿिनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं फातिहा ख़्वानी कई। इन मौक़े ते सूबाई वज़ीर एजाज ज़खरानी, MNA ख़ुर्शीद जोनी जो, जमील सुमरू ऐं ॿिया साणस गॾु हुआ। नएं दरिया हाउस खां गढ़ी खुदाबख्श भुट्टो ताईं सिक्योरिटी जा इंतज़ाम निहायत सख़्त कया विया। टंडे गुलामत में आबादगारनि पारां रहतू न मिलण ख़िलाफ़ एहतजाज इंसारी शुगर मिल जे चेन बंदि कराए छॾी। आबादगारनि बशीर अहमद जुक्सी, हाजी अली मुराद बागरानी ॿिनि चयो त खेनि 3 वरनि खां कम जा रहियल पैसा नाहिनि मिलिया, जेको साणनि ज़ुल्म आहे। हुन चयो त रहतू न मिलण ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। मिल इंतिज़ामिया आबादगारनि सां ॻाल्हियूं करे 5 ॾींहंनि जी मोहलत वठी एहतजाज ख़त्म करायो। हैदराबाद में समाजी तंज़ीम तरफ़ां एवार्ड तक़रीब कोठाई वई। ख़ासि डेवलपमेंट वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां कोठायल तक़रीब में मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ समाज सुधारकनि, उस्तादनि ऐं डॉक्टरनि खे एवार्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। तंज़ीम जे वाइस चेयरमैन असद इक़बाल भट्ट जो चवणु हो त बुनियादी इंसानी हक़ फ़राहम करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जिते रियासत पंहिंजनि शहरनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम न करे सघे, उते सोशल वर्कर पंहिंजे वसावर अवामी कमनि में हिसो वठंदा आहिनि। समाजी अॻवाननि जो चवणु हो त अवामी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ माण्हुनि खे मञताब मिलणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk